अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नौजवान जा नवा आइडियाज़, नयूं सोचूं ऐं नवा ख़्याल खणी नई टही प्रोग्राम सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान लतीफ़ गाद। व्यूअर्स, असांजा जेके यंगस्टर्स आहिनि, नौजवान आहिनि, उन्हनि खे पंहिंजे कैरियर जे हवाले सां पंहिंजे जेके तालीम आहे उन खां पूरी करण खां पोइ उन्हनि खे जेके मुख़्तलिफ़ मौक़ा मिलनि था, केतिरा ई नौजवान आहिनि जिन खे पंहिंजूं नौकरियूं बि मिली वेंदियूं आहिनि, पर उन सां गॾोगॾु नौजवाननि जी हिकु तमामु वॾो अंग आहे, नौजवान जी तमामु वॾी पॉपुलेशन आहे जेका सरकारी सतह जूं नौकरियूं हासिलु कोन करे सघंदी आहे। हर हिकु नौजवान जी इहा कोशिशि हूंदी आहे, उनजे वालिदैन जी कोशिशि हूंदी आहे त असांजो ॿारु जॾहिं हिननि आला तालीमी इदारनि मां पढ़े थो या का सुठी तालीम हासिलु करे थो त उन्हनि खे मुआशी सहारो फराहम करण जे हवाले सां उन्हनि लाइ नौकरी जेका आहे उहा ज़रूरी बणिजी वञे थी। पर उन बावजूद बि असांजा तमामु घणा यंगस्टर्स इहे मौक़ा हासिलु कोन करे सघंदा आहिनि, जंहिंजा केतिरा ई सबब आहिनि। कहिड़ा सबब आहिनि, छो आहिनि, ऐं जेकॾहिं उहे नौकरियूं कोन थियूं मिलनि त यंगस्टर्स लाइ ॿिया कहिड़ा रस्ता आहिनि त हू पाण खे मुआशी तौर ते सघारो बणाए सघनि था, पंहिंजे ख़ानदाननि खे हलाए सघनि था, पंहिंजी ज़िंदगी खे वधीक बहितर बणाए सघनि था, पंहिंजे कैरियर खे हू वधीक सघारो बणाए सघनि था। उनजा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि, इन हवाले सां असां पंहिंजो अॼोको प्रोग्राम रखियो आहे। तंहिं करे असांजे अॼोके प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे उहो आहे ज़ाती बिज़नेस में नौजवाननि लाइ मौक़ा। नौजवान कहिड़े कहिड़े तरीक़े सां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि था, पंहिंजी ज़िंदगी खे अॻिते वधाए सघनि था, इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॻाल्हि ॿोल में हिसो वठण लाइ जिन नौजवाननि मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो तव्हां सां तारीफ़ कराईंदो रहां। सभ खां पहिरियों जेको नौजवान आहे अली रज़ा भागत। अली रज़ा भागत इंजीनियरिंग जो ग्रेजुएट आहे, लाड़कानी शहर सां वास्तो रखे थो। ॿी जेका महिमान आहे उहा आहे फ़ाइज़ा अशरफ मेमण। फ़ाइज़ा अशरफ बेसिकली इंजीनियरिंग जी ग्रेजुएट आहे ऐं पिंगरे शहर सां वास्तो रखे थी। टियों जेको नौजवान आहे उहा आहे हिनेश कुमार। हिनेश कुमार ITA जो ग्रेजुएट आहे ऐं हीउ मिठी शहर सां वास्तो रखे थो। हीअ टई नौजवान आहिनि जेके तालीमी याफ़्ता बि आहिनि, ग्रेजुएट बि आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु हीअ पंहिंजो ज़ाती बिज़नेस बि कनि था, जंहिंखे असां एंटरप्रेन्योरशिप बि चवंदा आहियूं। हिकिड़ो सुठो टर्म आहे असां वटि सोसाइटी में तमामु आम थींदो पियो वञे एंटरप्रेन्योरशिप। तंहिं करे अॼोको जेको असांजो प्रोग्राम आहे उन में इन्हनि हवालनि सां नौजवाननि खे नौकरियुनि खां अलावा ॿिया जेके मौक़ा मुयसरु आहिनि उन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं। अचो त ॻाल्हि ॿोल जी शुरूआत अली रज़ा भागत खां था कयूं। अली रज़ा, हिकिड़ो टर्म जीअं मां ॻाल्हि ॿोल में शुरूआत में पंहिंजे इंट्रोडक्शन में इहो ॿुधायो त एंटरप्रेन्योरशिप हिकिड़ो सुठो टर्म आहे जेको असां वटि आम थींदो पियो वञे। असां ॿुधूं था मुख़्तलिफ़ मौक़नि ते, मुख़्तलिफ़ हंधनि ते, मुख़्तलिफ़ सेमिनारनि, मुख़्तलिफ़ वर्कशॉपनि में, त एंटरप्रेन्योरशिप बेसिकली आहे छा, तव्हां उनखे कीअं डिफाइन कंदव? असल में एंटरप्रेन्योरशिप हिकिड़ो अहिड़ो बिज़नेस आहे, यानी इहो हिकिड़ो अहिड़ो बिज़नेस आहे जंहिंमें तव्हां वटि जेके अवेलेबल रिसोर्सिस आहिनि, तव्हांजे इर्द गिर्द जेको बि तव्हां वटि शयूं मौजूदु आहिनि, कीअं तव्हां उन्हनि खे खणी करे, उन्हनि खे यूटिलाइज़ करे पंहिंजे स्किल सां गॾु ऐं हिकिड़ो बिज़नेस करे सघो था जंहिंमें रिस्क तमामु घटि हुजे थो। यानी तव्हांखे उन लाइ का वॾी इन्वेस्टमेंट न खपे, तव्हांखे उन लाइ लोन वठिणो न पवंदो, तव्हांखे उन लाइ ज़मीन या घर खपाइण जी बि ज़रूरत न आहे। उन जे लाइ तव्हांखे छा खपे, तव्हांखे 3 सवालनि जा जवाब खपनि। हिकिड़ो त वॉट यू आर, तव्हां आहियो छा, यानी तव्हांजो टेस्ट कहिड़ा आहिनि, तव्हांजूं एबिलिटीज़ कहिड़ियूं आहिनि। सेकेंड जेको आहे त तव्हांखे वॉट यू आर खां पोइ तव्हांखे इहो ख़बर हुजणु खपे त वॉट यू नो, तव्हांखे ख़बर छा आहे, यानी तव्हांजूं कैपेबिलिटीज़ छा आहिनि, तव्हांजो एक्सपीरियंस छा आहे, तव्हां छा कयो आहे, तव्हां डिग्री छा आहे, इहो बि हिकिड़ो सुवालु आहे। उन खां पोइ टियों जेको सुवालु आहे हूम यू नो, इहो तमामु ज़रूरी सुवालु आहे। इन खे एंटरप्रेन्योरशिप जी ॿोली में चइबो आहे बर्ड्स इन हैंड्स, यानी अगरि सिंधी में चऊं त पखी, तव्हांजे हथ में कहिड़ा पखी आहिनि, यानी नेटवर्किंग छा आहे तव्हांजी, कहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे तव्हां सुञाणियो था। तव्हांखे ख़बर आहे मां लतीफ़ साहब खे सुञाणियां थो, मां फ़ाइज़ा खे, हिनेश खे सुञाणियां थो, कहिड़ी कहिड़े वास्तो रखनि था फील्ड सां। हाणे मां ॾिसंदमि इन्हनि टिनी खे यूटिलाइज़ करे मां कहिड़ो बिज़नेस करे सघां थो जंहिंमें ही टई मुंहिंजा हेल्पिंग हैंड साबित थींदा, सहकारी तव्हांजा साबित थियनि। हा, त इहो एंटरप्रेन्योरशिप खे ईअं डिफाइन करे सघिजे थो। जी, अच्छा फ़ाइज़ा, तव्हां खां थो पुछां, ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ सां अली रज़ा हिनखे डिफाइन कयो। गर्ल्स जे हवाले सां एंटरप्रेन्योरशिप जी अहमियत खे कीअं था ॾिसो, या जेके ज़ाती बिज़नेसिस आहिनि? असां में जेके बॉइज़ ऐं गर्ल्स में वधीक इन जो शऊर आहे उहो ईअं जो हू घर वेठे पंहिंजा पैसा कमाइनि थियूं, उन्हनि खे ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत न पवे थी। इन जो मां एग्ज़ाम्पल ईअं ॾींदमि त हू फेसबुक ते या ऑनलाइन पेजिस ते पंहिंजूं वेबसाइट्स ठाहे पंहिंजूं प्रोडक्ट सेल थियूं कनि। फॉर एग्ज़ाम्पल को हिकिड़ो अबाया आहे, त अबायो जेको असां ॿाहिरि मार्केट में वञी बाय कयूं था ऐं वठूं था, उहो ऑनलाइन ई उन्हनि खे परचेस करण जो हिकिड़ो फ़राहम कनि था, मौक़ो फ़राहम कनि था। ईअं ई अबायो हुजे, मेकअप हुजे, या कंहिं बि हिकिड़ी का बि यूटिलिटी हुजे तव्हांजी, त उन सां जेके गर्ल्स आहिनि उहो पंहिंजो पाण में इंगेज थी हिकिड़ी पंहिंजी कम्यूनिटी ठाहे, पंहिंजो ग्रुप ठाहे,
उनमें एंगेज थी ऐं हिकिड़ो पंहिंजो बिज़नेस हलाइनि थियूं जंहिंखे ऑन्टरप्रेन्योरशिप चइबो, जंहिंखे बिज़नेस न चइबो। सही। ऐं गर्ल्स में इहो शौर अञा वधि खां वधि वधंदो वञे, घटिजंदो न पियो वञे। ॿी ॻाल्हि आहे त अगरि असां हिनखे शुरू खां वठी ॾिसूं पुराणे दौर खां, त थर में जेके मायूं थरी रलियूं या थरी साज़ो सामान जेको बि ठाहिनि थियूं, हुनर जेको हुननि जो आहे उहो कालीन ठहंदा, बिल्कुलु विंजणा ठहनि था। हा बिल्कुलु उहे जेके ठहनि था, उहे जेके माण्हू आहिनि, माण्हू उन्हनि वटि ईंदा आहिनि, उन्हनि खां उहे शइ परचेज़ करे, उन्हनि खे घटि दाम में परचेज़ करे हिते वॾनि शहरनि में अची उन्हनि खे पंहिंजे नाले सां विकिरो कनि था, महांगो करे विकिरो कनि था। त उन्हनि जी जेका वैल्यू आहे, अगरि उहे हिते अगरि उन्हनि खे इन ॻाल्हि जो शऊर ॾिनो वञे त हू बि पंहिंजो पाण हिकिड़ो प्रोडक्ट ऐं ब्रांड खोले सघनि था ऐं ऑन्टरप्रेन्योरशिप करे सघनि था। सही। अच्छा, तव्हां खां थो पुछां, जीअं हिननि फ़ाइज़ा ॿुधायो, एंटरप्रेन्योरशिप खे बि डिफाइन कयो, हिननि बि कयो थोरो पर्सनल बिज़नेस, ज़ाती बिज़नेस खे बि कयो। तव्हां खां पुछां त ज़ाती बिज़नेस या आम बिज़नेस जंहिंखे चइजे ऐं एंटरप्रेन्योरशिप, इन्हनि ॿिन्ही में डिफरेंशिएट कीअं कजे, फ़र्क़ु कीअं कजे, कहिड़ो फ़र्क़ु आहे इन्हनि ॿिन्ही में? सो बेसिकली ॾिठो वञे एंटरप्रेन्योरशिप हिकु बिज़नेस जी ही लाइन मां निकिरे थो, छो जो जेको मेन जेका आहे बिज़नेस, छो जो असल में अगरि असां हलिया वञूं पुराणे दौर में जेका बिज़नेस असांजो स्टार्ट थियो, उन खां पोइ ई एंटरप्रेन्योरशिप बि स्टार्ट थी आहे। त बेसिकली अगरि ॾिठो वञे हिननि ॿिनि में डिफरेंस इहो त ऑन्टरप्रेन्योरशिप आहे, उन्हनि में रिस्क फैक्टर इलाही घटि हूंदा आहिनि। फॉर सपोज हिकिड़ो बिज़नेस स्टार्ट करे थो, हिकिड़ो नंढे पैमाने ते बिज़नेस चओ या ऑन्टरप्रेन्योरशिप चओ, त हुन में रिस्क फैक्टर घटि हूंदा आहिनि। जी फॉर सपोज हू पंहिंजी कंपनी जो मतिलबु पंहिंजी ई बॉस पाण हूंदो आहे ऐं पंहिंजी कंपनी जो पाण ई एम्प्लॉय हूंदो आहे। जी फॉर सपोज मुंहिंजी हिकिड़ी नंढी हींअर जेको फिल्म हले पई बाइनरी ऑगर जे नाले सां, त मां लोकली जेके प्रोजेक्ट्स खणंदो आहियां सॉफ्टवेयर डेवलपमेंट जा, त पोइ उन में छा हूंदो आहे, जॾहिं मूंखे का अहिड़ो कमु हूंदो आहे त मां पाण ई पंहिंजे पाण खे असाइन कंदो आहियां, उनखे कंप्लीट कंदो आहियां, उन खां पोइ मार्केट में पंहिंजे क्लाइंट खे असाइन कंदो आहियां। त स्टार्ट में मां जॾहिं स्टार्ट कयो तॾहिं मां अकेलो हुउसि, पर हींअर मूं वटि 5 जी टीम आहे, अलॻि अलॻि जेके छोकिरा आहिनि उन सां गॾिजी मिली करे जेको इहो कमु, ऐं उन्हनि सां गॾु जेके मुंहिंजा दोस्त आहिनि अली रज़ा, उन्हनि सां गॾु बि जेको मां इहो कमु शुरू कयो, त मुंहिंजो रिस्क फैक्टर इलाही घटि आहे। अगरि कंपनी मुंहिंजी बंदि बि थिए थी त मुंहिंजो रिस्क फैक्टर न आहे, मूंखे को नुक़सानु न थींदो। त मेन बेसिकली एंटरप्रेन्योरशिप जो इहो हूंदो त तव्हांजो रिस्क फैक्टर जेको आहे उहो इलाही घटि हूंदो आहे। सही। अली रज़ा, तव्हां ॿुधायो जेका एंटरप्रेन्योरशिप जी पाण ॻाल्हि कयूं था, त बेसिकली इन जी शुरूआति किथां खां थी थिए, कॾहिं खां थी शुरूआति थिए? दुनिया में मुख़्तलिफ़ मुल्कनि में उनजो यकीनन हिकिड़ो हाणे माना इंट्रोड्यूस इहे शयूं थी चुकियूं आहिनि। जीअं बिज़नेस जी ॻाल्हि आहे, ऑनलाइन बिज़नेस जी ॻाल्हि कजे थी त उहा त माना वर्ल्ड वाइड ऑनलाइन बिज़नेस ई थींदी। तव्हां भले हितां ऑनलाइन कमु कयो त पूरी वर्ल्ड तव्हांखे ॾिसी सघे थी, पूरी वर्ल्ड में तव्हांजी इहा जेका आहे पॉपुलरिटी या तव्हांजी जेका आहे मार्केटिंग थी सघे थी। त दुनिया में एंटरप्रेन्योरशिप जी शुरूआति कॾहिं खां थी आहे? असल में अगर असां एंटरप्रेन्योरशिप जी शुरुआत के ॾिसूं त उन जी का मखसूस तारीख़ तव्हांखे हिस्ट्री मां न मिलंदी, छो त अगर तव्हां एग्रीकल्चर जी हिस्ट्री पढ़ो त जेके माण्हू पहिरियां जानवर खाईंदा हुया त उन्हनि दरिया जे किनारे कुझु गाह खाई वरितो, शायदि उहा का सब्ज़ी हुई, खाई वरितो ऐं पोइ खाई करे उछलायो, त उन सीड्स मां जॾहिं हू ॿिए दफ़े गुज़रिया त हुननि ॾिठो वरी वण फुटिया आहिनि, त हुननि खे इहो अंदाज़ो थी वियो त इहे वण इन जे उछलाइण सां फुटनि था। त हू ईअं कंदा रहिया ऐं पंहिंजे लाइ उहे जेको आहे खाईंदा ऐं पोइ वरी उहो पोखींदा रहिया। पोखणु यानी शुरू थियो हज़ारें साल पहिरीं, जॾहिं उहो घणे पैमाने ते पोखणु थी वियो त हाणे उहे सेल करणु लॻा। सही। यानी मां तव्हांखे ॾेई छॾियो ऐं तव्हां ॾिठो हूंदो ॻोठनि में त अंबनि जूं टोकरियूं जेके आहिनि ॿार रोडनि ते खणी बीठा हूंदा आहिनि, ॾींदा आहिनि ऐं पैसा वठंदा आहिनि, या कणिक ॾेई सौदो वठिबो आहे। त उन दौर खां इहो एंटरप्रेन्योरशिप शुरू थी हुई, यानी हज़ारें साल पहिरीं खां। एंटरप्रेन्योरशिप जी डिग्री जी अगरि ॻाल्हि कयो त हींअर दुनिया में जेके बि मुल्क आहिनि उहे पोयनि 15 सालनि 20 सालनि खां वठी करे उन जी डिग्री बि ॾियनि था। पाकिस्तान में IBA ऐं मेहरान गॾिजी करे इहो प्रोग्राम हिते शुरू कयो आहे, जंहिं मां बि ग्रेजुएट आहियां, कल्ह ई मुंहिंजी ग्रेजुएशन थी आहे। त एंटरप्रेन्योर ॾिसो हिन जी का शुरूआति न आहे, नंढो ॼमंदड़ ॿार उहो एंटरप्रेन्योर आहे, छो त एंटरप्रेन्योर में रिस्क जेको आहे अफोर्डेबल हूंदो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो नंढो ॿारु जॾहिं ॾाकण ते चढ़ी वेंदो आहे, उनखे ख़बर न आहे त हीउ ॾाकण ख़तरनाक शइ आहे, उहो चढ़ी त वेंदो आहे पर लहण महिल हू रड़ियूं कंदो आहे। सही। लहंदो न आहे, छो त ही इज़ एन एंटरप्रेन्योर, हुनखे ख़बर आहे इहो रिस्क अफोर्डेबल न आहे। सही। त मां लहां त एंटरप्रेन्योरशिप तव्हांजे जॾहिं वरी वॾो ॿारु हूंदो आहे, वॾो माण्हू हूंदो आहे जेको, उहो जेको आहे हेठि हलियो आराम सां वेंदो आहे, जेको मथे चढ़े थो उहो ॾुखियो थो चढ़े, पोइ सहकी थो पए माण्हू। अच्छा फ़ाइज़ा, तव्हां ॿुधायो त बेसिकली जेके असां वटि जीअं एंटरप्रेन्योरशिप जी हिननि बि ॻाल्हि कई, तारीख़ी हवाले सां बि हिननि ॿुधायो, इहा हक़ीक़त आहे त उन्हनि जी का प्रॉपर जेका आहे तारीख़ कोन थी मिले त बाबा हिन सन खां या हिन साल खां जीअं ॿियनि फील्ड्स जी मिले थी। बसि हिकिड़ो दुनिया जो वहकिरो आहे, दुनिया जो चरखो आहे जंहिंमें इहे शयूं डेवलप थींदियूं थी रहनि वक़्त जे हिसाब सां। बेसिकली एंटरप्रेन्योरशिप केरु करे सघे थो तव्हांजे नज़रुनि में? असां जॾहिं पंहिंजे समाज में ॾिसूं त केरु एंटरप्रेन्योरशिप करे सघे थो?
एंटरप्रेन्योरशिप करण जे लाइ का क्वालिफिकेशन जी ज़रूरत न हूंदी आहे त जीअं असां का बैचलर्स करियूं या असां कंहिं बि जॉब लाइ वेंदा आहियूं त हू हिकिड़ी पूरी लिस्ट थमाए छॾींदा आहिनि असांखे त तव्हां में हीअ बि हुजणु खपे, तव्हांखे IT जो कोर्स अचणु खपे, तव्हांखे नाइट शिफ्ट में हेतिरा कलाक तव्हां कमु करे सघो। न, ऑन्टरप्रेन्योर उहो बि थी सघे, तव्हां बि थी सघे थो, मां बि थी सघां थी, नंढड़ो ॿार बि थी सघे थो, चपड़ासी बि थी सघे थो, वॾो बिज़नेसमैन बि थी सघे थो। ऑन्टरप्रेन्योर जे लाइ का क्वालिफिकेशन जी ज़रूरत न, बसि उन में ॿ कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके हुन में हुजनि। पहिरीं ॻाल्हि त हुनखे पैशन हुजे, माना हुनजो लगाव हुजे हुन तरफ़, उन कमु करण जी तरफ़, त कुझु बि थिए राति ॾींहुं हू को बि टाइम न ॾिसे, ठीकु आहे। हुनखे अगरि मुश्किलात अचनि पियूं, डिफिकल्टीज़ अचनि पियूं कंहिं बि तरीक़े जूं, मेंटली फिज़िकली कंहिं बि तरीक़े सां। फ़ाइज़ा, ॻाल्हि ॿोल खे वधायूं था, ब्रेक जो वक़्तु थियो आहे, जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त हितां ई पाण कंटिन्यू कंदासीं। व्यूअर्स, असांजी एंटरप्रेन्योरशिप नौजवाननि जी जेका ज़ाती बिज़नेस आहे, पंहिंजे सलाहियतुनि खे इस्तेमालु करे हू पंहिंजी ज़िंदगीअ खे या पंहिंजे कैरियर खे कीअं सघारो बणाए सघनि था, पंहिंजे लाइ जेके उन्हनि खे मुआशी मसइला आहिनि उन्हनि खे कीअं हल करे सघनि था। फ़ाइज़ा ॻाल्हाए रही आहे त असांजे समाज में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं एंटरप्रेन्योरशिप जे दायरे में या ज़िमरे में अची वञनि थियूं, केरु केरु करे सघे थो। त इन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, पर हिन वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ अची ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स। ब्रेक ते वञण खां अॻु में एंटरप्रेन्योरशिप या नौजवाननि जा जेके ज़ाती बिज़नेस आहिनि उन्हनि जी ज़िंदगीअ खे वधीक मुआशी तौर ते सघारो बणाइण जे हवाले सां इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हो। फ़ाइज़ा ॻाल्हाए रही हुई त असां वटि असांजे समाज में एंटरप्रेन्योरशिप केरु केरु करे सघे थो, उन ॻाल्हि ॿोल जारी हुई। अचो त ॻाल्हियुनि जे सिलसिले खे उतां ई जोड़ियूं था। जी फ़ाइज़ा। जी, जीअं त मां ॿुधायो पे त एंटरप्रेन्योरशिप केरु बि करे सघे थो, उन जे लाइ का बि क्वालिफिकेशन जी असांखे ज़रूरत न पवंदी। उनखे ऑन्टरप्रेन्योर जेको माण्हू थियणु चाहे थो या जेको हूंदो आहे उन में कुझु ॻाल्हियूं मख़सूस हूंदियूं आहिनि जंहिंखे हू माना जंहिंसां हू पंहिंजो पाण खे डिफरेंट बणाईंदो आहे। उहो ईअं आहे त उनमें हिकिड़ो पैशन हुजणु खपे। पैशन इहो न त हू बसि चाहे थो त मूंखे हीअ कीअं बि करे करिणो, मूंखे हिन मां अर्निंग थिए। हू पंहिंजे फ़ाइदे खे ज़रूरु ॾिसंदो आहे, पर इहो बि ॾिसंदो आहे त हीअ शइ हिकिड़े सुठे तरीक़े सां हिकिड़े प्रॉपर वे में आउं करे वञा, ऐं उन जे लाइ हू इन्वेस्टमेंट लोन या उन्हनि जी परवाह न कंदो आहे। हुननि वटि जेके बि माण्हू हूंदा आहिनि हू उनखे इन्वॉल्व कंदो आहे। इवन उनखे इहो बि ॾिसण में न ईंदो आहे त अगरि मां इहो पंहिंजो आइडिया कंहिंसां शेयर थो कयां त अगरि हू मूंखे कॉपी थो करे वञे त पोइ मां छा कंदसि, हीअ त मूंखां वधीक कमाए वेंदो, मूंखां वधीक सुठो करे वेंदो। पर हीअ ईअं न आहे। ऑन्टरप्रेन्योर इहो सोचींदो ई न आहे। हू चवंदो भले ई केतिरो बि अॻियां वधे, मूंखां अॻियां न वधी सघंदो, मूं जहिड़ो कमु कोन करे सघंदो, अॻियां वधी वेंदो पर मूं जहिड़ो कमु न करे सघंदो। अच्छा, तव्हां खां हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो पुछां। तव्हां सवेर हिकिड़ी ॻाल्हि कई त इन में जीअं ऑनलाइन मार्केटिंग थिए थी, माण्हू ऑनलाइन कमु कनि था, पंहिंजी मार्केट पंहिंजी जेका बिज़नेस आहे उनजी मार्केटिंग कनि था, उनजी मशहूरी कनि था। त वरी उते ई तव्हां ॻाल्हि हिकिड़ी ॿी कई त माना इन लाइ का क्वालिफिकेशन वग़ैरह इन्हनि शयुनि जी ज़रूरत कोन्हे का। त पोइ जॾहिं मार्केटिंग थिए थी ऑनलाइन, हे उहो असां वटि त हिन वक़्तु मां सम्झां थो इहो तमामु हिकिड़ो मुयसरु, सभ खां वधीक असराइतो हिकिड़ो सोर्स आहे, ज़रियो आहे जंहिंजे ज़रिए हर माण्हू मार्केटिंग करे सघे थो। पोइ उन लाइ क्वालिफिकेशन कोन्हे त पोइ इहा शइ कंट्राडक्टरी कोन्हे का पाण में? कॉन्ट्राडक्टरी ईअं तव्हां चई सघो था त माण्हू वटि आइडिया कंहिं वटि बि अची सघे थो। आइडिया अचण जे लाइ तव्हांखे त क्वालिफिकेशन जी ज़रूरत न आहे, कमु त हर को कंदो आहे। हा, जॾहिं तव्हां कंहिं इंस्टीट्यूट में इनरोल थींदा आहियो पोइ तव्हांखे हिकिड़ो तरीक़ो ॿुधायो वेंदो आहे त हा बाबा ठीकु आहे, मार्केटिंग जी मतिलबु इहो आहे, मार्केटिंग कबी ईअं। पर जंहिं माण्हू खे जेको प्रैक्टिकल माण्हू आहे, जीअं हाणे तव्हां ॾिसंदव की वेल्डिंग शॉप में वेल्डर जेको हूंदो उहो पढ़ी लिखी त कोन अची वेल्डिंग कंदो आहे, उनखे सिखी ॾिसी ॾिसी उहो सिखी वेंदो आहे। ईअं ई मार्केटिंग करण जे लाइ अॼुकल्ह माण्हू जेके आहिनि उन्हनि खे ज़रूरी कोन्हे त हू हिकिड़ी क्वालिफिकेशन हुजे, पर जे अगरि उन्हनि वटि क्वालिफिकेशन आहे त अञा उनखे सुठे तरीक़े सां करे सघनि, उहो हिकिड़ो प्लस पॉइंट थी वेंदो। जी जी, इन ॻाल्हि में एड कंदो हलां जेका तव्हां क्वालिफिकेशन वारी कई, त मां पहिरियों चयो त 3 सवाल उनखे उन्हनि जो जवाबु हुजणु लाज़िम आहे, त उहो बिज़नेस कंदो ई उहो। अगर उनखे 3 सवालनि जा इन जा जवाब ईंदा न त अहिड़ो एंटरप्रेन्योर बिज़नेस सोचींदो जेको इन्हनि 3 जे किराए। तव्हां खां बि इहो पुछणो त इहा माण्हू खे कीअं ख़बर पए, माण्हू पंहिंजो पाण जे अंदर में कीअं माना पाण खां इहो सवाल कीअं करे त मां छा आहियां, उन लाइ कहिड़ी माण्हूअ खे जेका आहे एबिलिटीज़ खपनि, पंहिंजो पाण खे कीअं परखे माण्हू? सही। हाणे इन जो मां हिकिड़ो मिसाल ॾियां तव्हांखे। तव्हां ॾिठो हूंदो ॻोठनि में माण्हू जेके हूंदा आहिनि उहे कांटो हणी वेंदा आहिनि कणिक जो। त हाणे इन माण्हू खे ख़बर आहे त मां छा आहियां, मूंखे ज़मीननि जी नॉलेज आहे, मूंखे कणिक जे रेट जी ख़बर आहे, ऐं मूंखे ख़बर आहे त इहो मूंखे किथां वठिणो आहे ऐं किथे खपाइणो आहे। ठीकु आहे, त हाणे उनखे अगरि तव्हां ऑनलाइन बिज़नेस जी तरफ़ आणींदो त ऑफकोर्स हू कामयाबु कोन थींदो। त तव्हां हुनखे ख़बर ईअं पवंदी आहे त हुन अॼु ॾींहं ताईं
जेको बि कयो आहे। मसलन हिकिड़ी मूवी आहे जंहिंमें हू कराटा सिखंदो आहे, त उनखे पंहिंजे उस्ताद चवंदो आहे त मुझे आपकी उस मूव से खतरा नहीं है जो उस हज़ारों मूव से खतरा नहीं है, उस एक मूव से खतरा है जो आपने 1000 मरतबा की है। त इहा हर माण्हू खे ख़बर हूंदी आहे त मूं में कहिड़ी स्पेशलिटी कहिड़ी आहे, मूं में कहिड़ी स्पेशलिटी जा माण्हू मूंसां गॾु थी सघनि था, पोइ उहो उन हिसाब सां बिज़नेस कंदो आहे। अच्छा, तव्हां ॿुधायो त असांजे समाज में अहिड़ा कहिड़ा बिज़नेस आहिनि जेके एंटरप्रेन्योरशिप जे ज़िमरे में अची वञनि था? सो इलाही सारा बिज़नेस आहिनि जंहिंमें मां बेसिकली IT सां जेको बिलोंग कंदो आहियां, त मां जेको रियली चवंदो त को बि IT जेको फील्ड में अची सघे थो ऐं बिज़नेस जेको आहे इज़ीली करे सघे थो। असां वटि हींअर फ्रीलांसिंग जे हिसाब सां जेको आहे इज़ीली जेको जेके शागिर्द आहिनि कमाईंदा, मतिलबु पंहिंजी अर्निंग कंदा। उन्हनि खां अलावा जेको आहे वेबसाइट्स आहिनि उन्हनि तां कंदा। उन्हनि खां अलावा यूट्यूब लर्निंग जेको अर्निंग कंदा। उन खां अलावा जेको आहे फाइवर आहे। उन खां अलावा हज़ारे ॿियूं वेबसाइट्स आहिनि जेके असांखे ऑनलाइन जेको आहे पे कंदियूं। अगरि जे हिते असांजे सिंध में, असांजे हैदराबाद में बि काफ़ी सारा अहिड़ा कोर्सिस थी रहिया आहिनि जेको बिल्कुलु शॉर्ट कोर्सिस आहिनि, 4 खां 6 महीननि ताईं सिखी करे उन्हनि जे लाइ कमु करे सघंदा ऐं जेको आहे सुठी अर्निंग जेको आहे स्टार्ट करे सघंदा। पंहिंजी कंटेंट राइटिंग थी वञे। उनखां अलावा सर इलाही सारा जेके आहिनि मां तव्हांखे डिस्कस करे ॿुधाए सघां थो। अच्छा, तव्हां ॿुधायो फ़ाइज़ा, छोकिरियुनि लाइ इन क़िस्म जा असां वटि कहिड़ा कहिड़ा मौक़ा मुयसरु आहिनि ऐं छोकिरियूं, असांजे जेके समाज में छोकिरियूं आहिनि उहे पाण केतिरियूं सुजाॻ आहिनि? इन हिकु त तव्हां शुरू में ॿुधायो त छोकिरियुनि में सुठी अवेयरनेस आहे, पर कीअं अवेयरनेस आहे, केतिरी अवेयरनेस तव्हां ॾिसो था ऐं मौक़ा कहिड़ा कहिड़ा हुन लाइ अवेलेबल आहिनि असां वटि? मां पंहिंजे क़रीबी काफ़ी दोस्तनि खे ॾिसंदी आहियां, बल्कि उहो इनरोल बि आहिनि इन्हनि एंटरप्रेन्योरशिप जे कमनि में। उहो ऑनलाइन बिज़नेस ईअं कंदा, ऑनलाइन एंटरप्रेन्योरशिप जा कम ईअं कंदियूं आहिनि जो को हिकिड़ो अगरि मेकअप जो आहे या प्रोडक्ट आहे या हिकिड़ो ब्रांड आहे, उन जे हवाले सां हू उनखे प्रमोट कंदियूं रहंदियूं आहिनि। उन्हनि जा प्रोडक्ट्स जेके आहिनि उहे सेल कंदियूं रहंदियूं आहिनि। जीअं ओरीफ्लेम थी, उहा स्वीडन जी कंपनी आहे। ओरीफ्लेम हिकिड़ी मेकअप जो आहे कंपनी आहे जंहिंमें हू डिफरेंट प्रोडक्ट्स ठाहींदा आहिनि मेकअप जा ऐं पोइ हू सेल आउट कंदा आहिनि। उन्हनि जो उन्हनि कॉन्ट्रैक्ट हिते ॾिनो आयो आहे पाकिस्तान में ऐं पाकिस्तान में डिफरेंट कंट्रीज़ में। त ईअं ई सिंध में, हैदराबाद में काफ़ी सारा माण्हू जेके आहिनि उन सां इनरोल्ड आहिनि। ऐं ॿिया माण्हू जीअं अगरि मां तव्हांखे ॿुधायां त जीअं अबाया जी मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिनी, त अबाया शॉप जेके आहिनि उहे काफ़ी सारा हैदराबाद में अवेलेबल आहिनि। पर जे अगरि असां उनखे ऑनलाइन परचेज़ करियूं था त ऑनलाइन परचेज़ करण वारा बि केरु छोकिरा त कोन ऑनलाइन अबाया ठाहींदा या उन्हनि खे एतिरी नॉलेज हूंदी। सॼी जेका उनजी फिटिंग आहे या उनजी जेका बि डायमेंशन्स आहिनि उहे सॼी छोकिरी खे ख़बर हुजे थी, छो जो पाइनि छोकिरियूं थियूं इहे अबाया। उनखां अलावा काफ़ी सारियूं ॿियूं बि अहिड़ा आहिनि आउटरीचिस जंहिं ते छोकिरियूं कमु कनि थियूं ऐं करे सघनि थियूं। जंहिंखे ख़बर न आहे त उहो एटलीस्ट पंहिंजे वॾनि खे या पंहिंजे सराउंडिंग में ॾिसनि वाइसनि ऐं अखियूं खोले वेहनि। रुगो तालीम हिकिड़े इंस्टीट्यूट मां पढ़ाए वरी घर वेहण या रुगो शादी जे बारे में सोचणु तव्हांजी लाइफ कोन्हे, तव्हांजो फ्यूचर कोन्हे। पंहिंजे फ्यूचर खे ॾिसो ऐं पंहिंजे फ्यूचर खे मतिलबु वधीक एक्नॉलेज करियो ऐं उनखे ॾिसो। सही। अलीरज़ा, तव्हां ॿुधायो, हाणे पाण जेको त ॻाल्हायूं था ऑनलाइन बिज़नेस ते या पंहिंजी मार्केटिंग ते ऐं माना पंहिंजो पाण खे मुआशी तौरु सगारो करण जे हवाले सां, पर असांजी सोसाइटी में रहूं था उते अॼु ॾींहं ताईं बि माण्हुनि जी, पेरेंट्स जी, वालदेन जी इहा ख़्वाहिश रहे थी त असांजो ॿारु जॾहिं सुठी तालीम हासिलु करे थो त उन वटि नौकिरी हुजणु ज़रूरी आहे। असां वटि त केतिरनि ई जॻहियुनि ते इहा हक़ीक़त आहे त ॼण शादीअ जी ज़मानत बि तव्हांजी नौकिरी आहे। ठीकु आहे, केतिरनि ई जॻहियुनि ते, केतिरनि ई इलाइक़नि में। त हाणे बेसिकली जेको नौजवान आहे उहो जॾहिं एॾी आला तालीम हासिलु करे थो, पेरेंट्स हुन ते सुठी इन्वेस्टमेंट कनि था, उन्हनि जूं उमेदूं हुन सां सलाहियल आहिनि, पोइ उनखे नौकिरी नथी मिले, रोज़गार कोन थो मिले, त पोइ उन नौजवान जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे, उहा कीअं तव्हां डिपेक्ट कंदव, उनजी कीअं अकासी कंदव? असल में जिन बि मुल्कनि में इंसान जूं बेसिक नीड्स पूरियूं नथियूं थियनि न, पोइ उन में अहसास कमतरी जा उहे माण्हू शिकार थी वञनि था। पोइ वालदेन हुजनि या हू पाण माण्हू हुजे, हींअर ताईं बि एंटरप्रेन्योरशिप अगरि घटि आहे हिते त उनजी इहा ई वजह आहे जेका तव्हां बिल्कुलु हिकिड़ो सही तरीक़े में डिफाइन कई आहे त उन ॿार ते जेके एक्सटर्नल ऐं इंटरनल प्रेशर्स आहिनि जेके घर जा ऐं पोइ ॿाहिरियां, उन जे करे उहो ग्रोथ नथो करे सघे। पोइ उहो पंहिंजी वैल्यू हिकिड़ी डिपेक्ट करे थो त यानी मूंखे अगरि 10,000 जी नौकिरी बि मिले थी त मां वञी करे कयां, पोइ उहो 9 to 7 या 8 to 10 या जेको बि 8 कलाक 7 कलाक जो टाइम आहे उन में नौकिरी करे थो। उन ते तमामु घणा प्रेशर्स हूंदा आहिनि असांजी सोसाइटी में। तव्हां जीअं इंडिकेट कयो त शादी वॾो इहो हूंदो आहे त तुंहिंजी शादी कराइणी आहे पर उहे पैसा तोखे करणा आहिनि, या वरी उन्हनि जी ही डिमांड आहे, ही रिक्वायरमेंट लिस्ट हूंदी आहे पूरी जेका ऑलरेडी ख़बर आहे असांखे छा करिणो आहे। हुन खां अलावा पंहिंजी फैमिली खे तोखे सपोर्ट करिणो आहे। हूअं वालदेन सपोर्ट कंदा रहनि था, पर अचानक उन महीने में अलाए छा थो थी वञे, जंहिं महीने में ॿारु उहो पढ़ाई ख़तमु करे निकिरे थो जो उन्हनि जी कमाई घटि थियणु लॻे थी,
या उन्हनि खे पोइ वधीक मजबूरी नज़र अचे थी पंहिंजी। इहो असांजी सोसाइटी में ईअं सम्झो हिकिड़ी मिथ ठही वई आहे, हिकिड़ी सोच ठही वई आहे। हालांकि ॿाहिरि डिफरेंस अगरि तव्हां ॿाहिरि ॾिसो न, मां हिकिड़ो कॉलम बि लिखियो हिन ते, त हू जॾहिं ॿार खे ॿुहारी ॾींदे ॾिसनि था न घर में, त असां वांगुरु चंबो हणी ईअं नथा चवनि त किताब खण। हू इहो ॾिसनि था त हीउ शायदि को वॾो एनवायरमेंटल इंजीनियर थींदो। असां वटि कंहिं ॿार खे अगरि कपिड़ा धोईंदे ॾिसनि त हुनखे पीउ चमाट हणी चवंदो तूं कपिड़ा धोइण तुंहिंजो कमु आहे, वञी करे पढ़ किताबनि में त ऑफिसर थी। अगरि ॿाहिरि ईअं थिए त हू चवनि हीउ शायदि डिटर्जेंट्स जी कंपनी ठाहींदो। हीउ सिर्फ़ु सोच जो फ़र्क़ु आहे ऐं हीउ बेसिक नीड्स न पूरियूं थियण जे करे मजबूरियुनि में इंसानु जकड़ियल आहे। पोइ उहो हेॾां होॾां हथ पेर हणे थो ऐं पोइ जेका नौकिरी मिले थी, हलो नौकिरी उनखे मिली वञे। नौकिरी हुजण जे दौरान बि एंटरप्रेन्योरशिप थी सघे थी। मसलन मां ट्रेनिंग्स कराईंदो आहियां रिसर्च ते, पर गॾु गॾु मां बायो फर्टिलाइज़र बि ठाहियां पियो पंहिंजे वीकेंड्स ते। मां अहिड़ो कमु ॻोल्हियो आहे एंटरप्रेन्योरशिप लाइ जंहिंजे मूंखे वीकली वञिणो पए। त तव्हां हर फील्ड में हुजी करे, हर कंडीशन में हुजी करे एंटरप्रेन्योरशिप करे सघो था। फ़ाइज़ा, तव्हां छोकिरियुनि जी ज़िंदगी जे हवाले सां छा चवंदव? त हिन त ॿुधायो छोकिरनि जे हवाले सां छोकिरीअ जी ज़िंदगीअ खे कीअं था ॾिसो? का छोकिरी हेतिरी सुठी तालीम हासिलु करे थी, हेतिरी आला तालीम हासिलु करे थी, पोइ उनजो फ्यूचर कीअं थो थिए? वो डिपेंड करे थो त हू कहिड़े सराउंडिंग में उनजी अपब्रिंगिंग थी आहे, हू किथे पढ़ी आहे ऐं हू कहिड़े माहौल में रही आहे ऐं रहे पई। माना जिते हू रही आहे ॿियो वरी हींअर किथे पई रहे। घणा जेके असांजी जेका सोच थी वई आहे, असांजी पाकिस्तानी आवाम जी जेका सोच थी वई आहे, त ॿार पोइ भले छोकिरी हुजे छोकिरो हुजे, उहो पढ़ी लिखी हिकिड़ो यूनिवर्सिटी ग्रेजुएट करे छॾियो, हाणे हुनखे जॉब करणी आहे। कुझु बि थी वञे हुनखे जॉब करणी आहे, जॉब नाहे करणी। छोकिरी जो इहो ई आहे त तूं अगरि पास न कंदी आहे, तूं अगरि सुठा मार्क्स न आणींदी आहे, या तूं पंहिंजी यूनिवर्सिटी क्लियर न कई, पंहिंजो कॉलेज क्लियर न कयो, तुंहिंजी शादी कराए छॾींदासीं तुंहिंजी। ऐं हू इवन छोकिरियुनि खे मां इहो बि ॾिठो आहे त हू पंहिंजी पढ़ाई खे छॾे पंहिंजो सिंगार खे लॻियूं पियूं आहिनि ऐं शादियुनि जे बारे में सोचनि थियूं, जॾहिं त उन्हनि उहे एतिरो इमेच्योर आहिनि, उन्हनि खे सम्झ में नथी अचे त शादी जो मतिलबु छा आहे। फ़ाइज़ा, ॻाल्हि ॿोल खे वधायूं था, जी थोरो तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि करे रहिया आहियो तव्हां, ख़ासि करे जेका छोकिरियुनि जी ज़िंदगी आहे उन्हनि जी ड्यूरिंग स्टडी या आफ्टर स्टडी जेका आहे, इन हवाले सां पाण डिटेल में ॻाल्हाईंदासीं। वरी ब्रेक जो वक़्तु थियो आहे। व्यूअर्स, एंटरप्रेन्योरशिप या जेका ज़ाती बिज़नेस आहे नौजवाननि जी ज़िंदगीअ जे हवाले सां, उन्हनि खे कैरियर खे सघारे करण जे हवाले सां, ज़िंदगीअ खे मुआशी तौरु मुस्तहकम करण जे हवाले सां, इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। फ़ाइज़ा ॻाल्हाए रही आहे त जेके छोकिरियूं आला तालीम हासिलु करे निकिरनि थियूं त पोइ उन्हनि जी ज़िंदगी कीअं थी रहे, अगरि नौकिरी कोन थी मिले त उन्हनि ते कहिड़ियूं कहिड़ियूं कंडीशन्स या कहिड़ो कहिड़ो वक़्तु अचे थो, इन हवाले सां ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। पर हिन वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ अची ॻाल्हियुनि जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स, ब्रेक ते वञण खां अॻु में एंटरप्रेन्योरशिप, ज़ाती बिज़नेस या नौजवाननि खे पंहिंजी ज़िंदगीअ खे मुआशी तौरु सघारो करण जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हो। फ़ाइज़ा ॻाल्हाए रही हुई त आला तालीमी इदारनि मां सुठी तालीम हासिलु करण खां पोइ जॾहिं छोकिरियूं निकिरनि थियूं ऐं उन्हनि खे नौकिरी कोन थी मिले त पोइ उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रे थी, हू कहिड़ियुनि कहिड़ियुनि कैफ़ियतुनि खे, कहिड़ियुनि कहिड़ियुनि हालतुनि खे मुंहुं ॾियनि थियूं ऐं उन सां गॾोगॾु ड्यूरिंग स्टडी हुननि जी कहिड़ी सोच हूंदी आहे। अचो त ॻाल्हियुनि जे सिलसिले खे उतां ई जोड़ियूं था। जी फ़ाइज़ा। जी, जीअं त मैं ॻाल्हाए रही हुअसि त जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि में अवेयरनेस काफ़ियुनि शयुनि सां रिलेटेड आहे, पर उहे ॾिसनि कोन थियूं त असां इहे शइ करे सघूं था या न। उन्हनि में पोटेंशियल इलाही आहे। छो वुमेन राइट्स ते, वुमेन डेवलपमेंट ते, वुमेन एम्पावरमेंट ते एतिरो अॼुकल्ह शोर रहियो आहे पाकिस्तान में ऐं आउट ऑफ द वर्ल्ड, जिते किथे इहो शोर आहे त वुमेन जेका आहे उहा इलाही कुझु करे सघे थी। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जॾहिं हू हिकिड़े ॿार खे 9 महीना पंहिंजे पेट में पाले सघे थी ऐं उनखे हिकिड़ी सुठी अपब्रिंगिंग ॾेई सघे थी, त पोइ हू त कुझु बि करे सघे थी। ठीकु आहे, 9 महीननि जो हिकिड़ो ड्यूरेशन उनखे सांढणु, ॿार खे सांढणु ऐं वरी उनखे उनजी परवरिश करणु, इहो जॾहिं हिकिड़ो बंदो करे सघे थो, हिकिड़ो जेंडर करे सघे थो, त हू त दुनिया जी का बि शइ अचीव करे सघे थो। पर अॼुकल्ह जूं जेके छोकिरियूं आहिनि उहे रुगो पंहिंजो पाण खे सिंगारणु, पंहिंजो पाण खे रुगो माना मेकअप करणु या शादियुनि जे बारे में सोचणु या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, इहे इन शयुनि में फाथियूं पियूं आहिनि। हू पाण खे इहो नथियूं ॾिसनि त असां में छा पोटेंशियल आहे, असां जंहिं फील्ड में पढ़ूं पिया, इवन उहा असांजो इंट्रस्ट जी फील्ड आहे या असांखे धिकियो वियो आहे इन फील्ड जे करे। ऐं जॾहिं हू उन फील्ड मां निकिरनि थियूं, माना जंहिं स्टडी पीरियड मां हू निकिरनि थियूं, उनखां पोइ जेके पेरेंट्स आहिनि उहे ॾिसनि था पंहिंजे ॿार खे, छोकिरी खे, त ईदर हू कमु करण में इंट्रस्टेड आहे, पढ़ण में इंट्रस्टेड आहे या न, या त घणेई पेरेंट्स उन्हनि खे चवंदा हाणे बसि तुंहिंजो वक़्तु
अची वियो, हाणे तूं शादी कर, हाणे उमिरि निकिरी वेंदी। हिकिड़ो उमिरि जो तक़ाज़ो जेको आहे छोकिरियुनि खे इहो बि इलाही डिग्रेड करे थो, त तुंहिंजी शादी न थींदी। शादी हिकिड़ो वॾी ॻाल्हि न आहे, अगरि तव्हां सिंगल रही बि पंहिंजो पाण खे हलायो था, इहा बि वॾी ॻाल्हि आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी बि शइ आहे जेका मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। तव्हां छोकिरी आहियो, तव्हां हिनखे वधीक बहितर नमूने ॾिसी सघो था या असांखे सम्झाए सघो था त जीअं ॾिसो, का बि छोकिरी आला तालीम इदारे मां निकिरे थी त नौजवान जेके आहिनि, छोकिरा ख़ासि करे, उहे निकिरनि था वॾनि शहरनि ॾांहुं, वॾनि मार्केट्स ॾांहुं, त पोइ वरी प्राइवेट सेक्टर छो न हुजे, सोशल सेक्टर छो न हुजे, हू उन में वञी अप्लाई कनि था, दोस्तनि सां गॾु फ्लैटनि ते रहनि था, मुख़्तलिफ़ जॻहनि ते किराए जूं जॻहूं वठी रहनि था। छोकिरियुनि सां इहे बि त प्रॉब्लम्स आहिनि न। छोकिरियुनि सां बिल्कुलु इहे प्रॉब्लम्स आहिनि, पर उनजा वेज़ कढिबा आहिनि। कंहिं बि प्रॉब्लम जो जेको उनखे हल करण जो वे हूंदो आहे। जीअं छोकिरा पंहिंजो पाण में ग्रुप ठाहे वञी कोई हिकिड़ो फ्लैट वठी उनमें रहनि था, त छोकिरियूं बि ईअं करे सघनि थियूं। छा असांजी सोसाइटी इजाज़त ॾींदी आहे इन्हनि शयुनि जी? इजाज़त वठ ज़मीनी हक़ीक़तनि जे हिसाब सां थो मां ॻाल्हायां। बिल्कुलु जेका असांजे लोकल एनवायरनमेंट में ॻाल्हि हले थी, त अगरि हू करणु चाहे त हू कुझु बि करे सघे थो। अगरि छोकिरी करण ते अचे तो, हू वठी सघे थी परमिशन ऐं करे सघे थी। असांजो रुगो विल पावर हुजे, हिकिड़ी विलिंगनेस हुजे। बाक़ी जेके एक्सटर्नल फैक्टर्स आहिनि त केरु कुझु चवंदो, इवन अगरि असांजा माउ पीउ असांखे सपोर्ट कनि था, असांजो पीउ असांजो माउ, उहे असांजी ॻाल्हि खे सम्झनि था, असांजे पैशन खे सम्झनि था, उहे असांखे परमिशन ॾियनि था, पोइ केर बि नथो थिए त असांखे रोके। मां उहो ई थो चवां न, त पीउ मां परमिशन ॾियनि था इन हवाले सां। तव्हां ॿुधायो। तव्हांजी सही ॻाल्हि आहे त असांजी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे जज़्बात में असां छा था करणु चाहियूं, पर हक़ीक़त जेका आहे न, तव्हांखे मां चयो असां वटि इहा शइ इन जे करे ई न आहे, छो त इहे बैरियर्स आहिनि, असां वटि इजाज़त कोन्हे। तव्हांजी ॻाल्हि सही आहे। हिन शइ खां था पुछूं इन हवाले सां। बिल्कुलु जी। अञा बि कुझु क़दुरु शौरी आहे त गर्ल्स के कमु नथियूं करे सघनि या इलाही, पर हिन में गर्ल्स बि इलाही, छाकाणि त जेके असांजी मार्केट्स आहिनि उहे वॾनि शहरनि में आहिनि तक़रीबन। तव्हां ॾिसो न, जॾहिं बि आला तालीमी इदारनि मां नौजवान जॾहिं निकिरनि था त उन्हनि खे टीचर्स प्रोफेसर छा गाइड कंदा आहिनि? बाबा कराची वञो, इस्लामाबाद वञो, लाहौर वञो, मेजर सिटीज़ में वञो, जिते सॼियूं इंडस्ट्रीज़ अवेलेबल आहिनि, जिते पूरियूं कंपनीज़ मौजूदु आहिनि। पर सर हिन ते मां चवंदो हलंदुसि, छो जो जॾहिं खां IT रिवोल्व वरितो आहे, जॾहिं खां असांजी जेका सोशल मीडिया इन्हनि सेंटर जेको असां रिवोल्व वरितो, तॾहिं खां इहा जेका दुनिया जेका पहिरीं कराची ऐं हिन चवनि त हाणे उहा इलाही नंढी थी चुकी आहे। जीअं हाणे मां हिते हैदराबाद में वेही करे पंहिंजो सॉफ्टवेयर हाउस रन करे सघां थो, हैदराबाद में वेही जाम सारा जेके कम उहे रन करे सघां थो, त पोइ छो न गर्ल्स बि उहे साॻी कम जेके हिते कनि? इहा ज़रूरी न आहे। त जीअं हाणे मिसाल तौरु मैम फ़ाइज़ा ॿुधायो त हिकिड़ी जेका ओलेफ्रेम जेको हिकिड़ी कॉस्मेटिक जेका कंपनी आहे, उन जो जीअं कॉन्ट्रैक्ट्स आहे, उन्हनि में टोटली मतिलबु जेसिताईं मूं हिन ते विज़िट कयो त 90% जेके गर्ल्स ई जेके हिन में कमु कनि पियूं, पंहिंजे अलॻि अलॻि जेको फ्रेंड्स खे उहे जेके हिननि जा प्रोडक्ट सेल कनि पियूं। त इन हिसाब सां इलाही सारा ॿिया बि कम आहिनि जिन ते गर्ल्स कमु कनि। इन खां अलावा हिकिड़ो lunch.pk पाकिस्तान जी इलाही वॾी जेका वेबसाइट आहे, मतिलबु इलाही सुठो जेको हिननि जो कमु कयल आहे, उन में छा कंदा आहिनि त हीअ जेको आहे हर घर खां, हर लेडीज़ वटि जेको छो घर में ॾींहं जी मानी राति जी मानी हूअं बि ठहंदी आहे, त उन में हू जस्ट हू चवंदा थोरी वधारी करे ठाहियो ऐं असां तव्हांखे हुनजा पैसा ॾींदासीं, तव्हां असांखे मानी ॾियो। ऐं उहा साॻी मानी जस्ट हिकिड़ो राइडर ईंदो, उन्हनि खां खणंदो आहे ऐं ॿी जॻह ते पहुचाईंदो, उहो जस्ट उन खां पैसा वठंदो, उन जी सर्विसिस जा पैसा वठंदो। त हाणे अगरि जेके हिते हॉस्टलर्स रहंदा आहिनि जेके शहरनि में ऐं जेके ऑफिसिस में रहंदा आहिनि, त उन्हनि खे अगरि जे घर जो खाधो सुठे हिकिड़ो कम रेट्स में मिले थो, त उहे बि जेको आहे इन्हनि सर्विसिस जो पैसा जेको पे कंदा आहिनि। त इहा बि हिकिड़े हिसाब जी एंटरप्रेन्योरशिप ई आहे, बिना कंहिं ख़र्चे जे जस्ट तव्हांजो सिर्फ़ु राइडर जेको हले थो उन ते। ऐं उन खां अलावा हिकिड़ी हींअर गर्ल्स जेका आहे, गर्ल्स हिकु गर्ल्स ऐं ॿ जेको आहे बॉयज़ जो ग्रुप मिली करे हिननि लाहौर में जेको हिननि हिकिड़ी एप्लीकेशन आई, जेका हुनजो नालो जेको हुयो हिन जो कॉस्मेटिक जे हिसाब सां हिकिड़ी कोई एप्लीकेशन हुई। त उन में छा आहे, उन्हनि जो बि इहा ई कमु हो। त उन में जेका गर्ल्स आहे उन्हनि जेको पूरो जेको हुन जो पूरो नेटवर्क जेको आहे उहो सॼो गर्ल्स हिकिड़ी ठातो। त सर हिन टाइम जे हिसाब सां हाणे इहा शइ नथा चई सघिजे त गर्ल्स जेके कराची वञी शिफ्ट थी रहनि या पोइ हुनजे हू पंहिंजे घर वेठे बि इलाही सारियूं कम आहिनि, इलाही सारियूं शयूं आहिनि जेके हू परफॉर्म करे सघंदियूं, सुठी अर्निंग स्टार्ट करे सघंदियूं। बिल्कुलु फ़ाइज़ा सही चयो त असांजे मुआशरे में जेको आहे इलाही जेको इहो चयो त शादी ऐं हिननि शयुनि ते इलाही फोकस्ड कयो थो वञे, पर इहो आहिस्ते आहिस्ते रिवोल्व अचे पियो। इन खां बि इनशाला जेको जल्दी जेके जवान आहिनि उहे जेको हिन शयुनि खां। जी अली रज़ा, तव्हां छा चवंदो इन हवाले सां? मां इहो ई चवणु चाहींदुमि त कॾहिं कॾहिं कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, कुझु हक़ीक़तूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे ज़रूरी न आहे त तव्हां तर्क करे छॾियो। मसलन तव्हांजो कल्चर इजाज़त नथो ॾे, तव्हां उहे कमु छो नथा ॻोल्हियो जेके तव्हांजे कल्चर में रही करे तव्हां करे सघो था। मसलन जीअं हिनेश मिसाल ॾिनो, तव्हां पंहिंजे घर में रही करे इहो कमु जॾहिं करे सघो था त वायलेटिंग द कल्चर हरू बि न करणु खपे। ईअं अलाए केतिरा इनिशिएटिव असां वटि ईअं थिया ऐं कल्चर जी बुनियाद ते, छो त माण्हू उनखे बिल्कुलु ई उनजे अपोज़िट में अची था वञनि न, उनखे चेंज करण जी बुनियाद ते उहे ख़तमु थी विया। त असांखे घुरिजे पंहिंजे कल्चर में रहंदे उन ई बुनियादनि ते, जेके असांजो कल्चर आहे तमामु प्यारो कल्चर आहे असांजो, त उन में रहंदे असां पंहिंजा कमु करे सघूं था। मसलन कल्चर खे फ़रोग़ ॾियो न, तव्हां हैंडीक्राफ्ट्स कल्चर जूं शयूं जेके आहिनि उहे बि त सेल करे सघो था घर वेठे ऑनलाइन।
हींअर छा आहे जेको घर वेठे नथो थी सघे। ऐं शादी हिकिड़ो अगरि असां बैरियर चऊं था त छा फेसबुक शादी हलाइण खां पोइ माण्हू यूज़ ई नथो करे? शादी खां पोइ बि उहो साॻियो कमु करे सघिजे थो। तव्हां वटि असल में प्लानिंग न आहे, पोइ असां वटि रीज़न्स जाम आहिनि, 1000 रीज़न्स ॾियूं था असां ही। अगरि तव्हां वटि प्लानिंग हूंदी न त तव्हां शादी खां पोइ वारी प्लानिंग बि पहिरियां करे सघो था त मां कयां छा जो उन खां पोइ बि करे सघां। त इहे सभु शयूं असां आराम सां घर वेठे सुकून सां हिकिड़ी छोकिरी बि हिकिड़ो छोकिरो बि करे सघे थो, बजाए कंहिं ऑफिस में वञण जे, CV थ्रो करण जे। सही। अच्छा, तव्हां खां था पुछूं हिनेश त असां वटि शहरी ऐं ॿाहिराड़ीअ वारनि इलाइक़नि में असां तक़रीबन आबादी डिस्ट्रीब्यूट थियल आहे, शहरी इलाइक़नि में ॿाहिराड़ी इलाइक़े माना डेवलप्ड शहर जेके आहिनि डेवलप्ड आहिनि, ॿाहिराड़ी वारा इलाइक़ा थोरा रूरल इलाइक़ा आहिनि, एतिरी डेवलपमेंट कोन्हे एज़ कम्पेयर। हालांकि मोबाइल फ़ोन त अॼुकल्ह जिते किथे आहे, एंड्रॉइड फ़ोन तक़रीबन ॿाहिराड़ी आहे शहर तक़रीबन जिते किथे अवेलेबल आहे, पर उन बावजूद बि तव्हां ॿुधायो त सुजागी केतिरी आहे एंटरप्रेन्योरशिप जे हवाले सां ॿिन्ही इलाइक़नि जे अंदरि? मां साईं अगरि ॾिठो वञे त उते बि जेके रिमोट एरियाज़ आहिनि उते बि इलाही सारी सुजाग आहे। ऐं उते त इहो फन घणो आहे। जी हा, बिल्कुलु घणो आहे। ईअं जीअं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो हुयो, उहो छा कंदो हो, खीर जो कमु कंदो हो। खीर जो कमु ईअं कंदो त ॻोठनि में खीर जेका आहे उते तमामु घटि रेट्स में जेको सेल थींदो, ऐं हिते असांजे शहरनि में हिकिड़ो रेट उन्हनि जो ॾाढो जेको इलाही हाई हूंदो, त हू छा कंदो, ॻोठनि में उन्हनि खां खीर वठंदो, छो जो उन्हनि जो एतिरो वास्तो हूंदो, सभु सुञाणंदा, हू चवंदा ठीकु आहे जेको असां हिनखे खीर हिकिड़े ॾींहुं उन्हनि खां खीर वठंदो, ॿिए ॾींहुं उन्हनि खे पैसा जेको रिटर्न में ॾींदो। हाणे हू जस्ट छा कंदो, गाॾी बि जेका हू कराईंदो, जेका व्हीकल कराईंदो, त उन खे बि चवंदो तोखे किरायो मां वापसी अची ॾींदुसि। हाणे हू खीर बि उन्हनि खां जेको आहे हिकिड़ो जेको आहे हुते उधर ते वठंदो, ऐं व्हीकल में बि खणी शहर में अची सेल कंदो, ऐं उन्हनि खां ई पैसा वठी हुननि खे बि जेको डिवाइड कंदो, ऐं पंहिंजो जेको प्रॉफिट बि कमाईंदो। त हीअ बि हिकिड़े हिसाब जो एंटरप्रेन्योरशिप आहे, माना उधर ते हलंदो, बिल्कुलु उधर ते हलंदो। बट इहा आहे त हू बि इन शइ जे हिसाब सां सिर्फ़ु हिकिड़ो इहो कमु न, इलाही सारा ॿिया बि कम आहिनि जेके असांजे ॻोठनि में थींदा आहिनि, जेके जीअं मिसाल सब्जियूं थी वयूं, उन खां अलावा इलाही जेके शयूं आहिनि जेके असांजे ॻोठ में थींदियूं रहंदियूं आहिनि, उन्हनि खे जेको अॻियां खणी ईंदा आहिनि, उन जे हिसाब सां बि हा इहा ॻाल्हि आहे त थोरी उन्हनि में अपग्रेडिंग घटि आहे, पर इहा ॻाल्हि न आहे त जेको उते घटि आहे, पर इहा थोरो जेको लेवल हिकु ॾिठो वञे घटि आहे। बाक़ी इहो नथो चई सघिजे त जेको असांजे जेको आहे रूरल एरियाज़ में इहा शइ नथी थिए। इहे चइजे त माना उते आर्ट बि आहे, रिसोर्सिस बि आहिनि, सभु कुझु आहे, पर ट्रैक न आहे, बिल्कुलु प्रॉपर रस्तो न आहे जंहिं ते हू चढ़ी सघनि। उन हवाले सां जेको शहरी माण्हू आहे उन वटि एतिरियूं फैसिलिटीज़ या रिसोर्सिस घटि आहिनि, पर उन वटि ट्रैक ज़रूरु आहे। जीअं सर अगरि ॾिठो वञे त 2 खां 4 साल पहिरीं, अगरि 4 खां 5 साल पहिरीं अगरि असां ॾिठो वञे शहरनि में इहो चऊं त असांखे मिसाल तौरु कंहिं शइ जी असांखे सुठी हिकिड़ी शइ असांखे पसंदि आहे फूड जे हिसाब सां, त असांखे घर वेठे मिले, राति जो 12 हुजनि या 1 थिए या 2 थिए, जेको जस्ट असां फ़ोन कयूं त हीअ जस्ट हिकिड़ी मतिलबु इडियट चवण वारी ॻाल्हि थींदी, त तूं यार चरियो ईअं कीअं थो ॻाल्हि करी, असांखे वञिणो पवंदो, वठी अचिणो पवंदो। पर इहो कुझु साल जेको साल ॾेढ थियो फूड पांडा नाले एप्लीकेशन जेका लॉन्च थी, त उन खां पोइ हीअ त जहिड़ो करे हिकिड़े हिसाब सां आसान थी वियो, असांखे फ़ोन करिणो, हू पाण ई असांखे जेको घर वेठे जेका असांखे शइ पहुचाए सघिजे थी। त इन हिसाब सां बि जे अगरि इलाही सारा ॿियो जेको एंटरप्रेन्योरशिप जे हिसाब सां कमु थी रहिया आहिनि, त रिवोल्यूशन स्लो स्लो अचे पियो असांखे। अच्छा फ़ाइज़ा, हाणे तव्हां खां था पुछूं त गवर्नमेंट्स जेके आहिनि पब्लिक प्राइवेट सेक्टर में, हिकिड़ो गवर्नमेंट्स जो तमामु घणो हिकिड़ो असरु रहे थो, गवर्नमेंट जो तमामु घणो हिकिड़ो कंट्रीब्यूशन थिए थो, ज़िम्मेवारी बि उन्हनि जी थिए थी, त एंटरप्रेन्योरशिप जा जेके मौक़ा आहिनि उन्हनि खे हथी वठण जे हवाले सां असां वटि गवर्नमेंट्स जो छा किरदारु रहियो आहे बि या कोन्हे को किरदारु गवर्नमेंट्स जो? गवर्नमेंट जो असां इन हवाले सां चई सघूं था त कुझु अरसो पहिरीं जेका असांजी जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन मेहराण यूनिवर्सिटी जेका असांजी आहे, उन हिकिड़ो इवेंट करायो आहे, उनखां पोइ हिकिड़ो हिन कोलेबोरेशन सां हिकिड़ो वेंचर हिननि खोलियो आहे, जंहिंमें एंटरप्रेन्योरशिप सां रिलेटेड ही कोर्सिस कराइनि था डिफरेंट सिटीज़ में, ऐं उहे IBA सां रिलेटेड, IBA कराची यूनिवर्सिटी सां रिलेटेड इहे हू कराइनि था। त जिते जिते उन्हनि IBA में पढ़णु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, ठीकु आहे, IBA में हर को पढ़ी वञे उहो वॾी ॻाल्हि आहे, छो जो उन्हनि जो जेको ख़र्चो आहे उहो इलाही वधीक थिए थो, पर उन्हनि जे वेंचर सां, उन्हनि जे जॉइंट वेंचर सां रिलेटेड हू मेहराण यूनिवर्सिटी, जिस्ट, फैसलाबाद यूनिवर्सिटी, गुजरांवाला, ईअं जेके बि सिंध में ऑल ओवर सिंध में जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन्हनि खे कोलेबोरेशन में वठी करे माण्हुनि स्टूडेंट्स खे एंटरप्रेन्योरशिप जे हवाले सां अवेयरनेस ॾियनि था। उन्हनि जा जेके कोर्सिस आहिनि उन्हनि में पोइ उन्हनि खे उहो सेखारी वञे थी एंटरप्रेन्योरशिप। गवर्नमेंट फंडेड कोर्सिस आहिनि? जी बिल्कुलु, मतिलबु गवर्नमेंट जो उनमें किरदारु ईअं आहे त हू सपोर्ट करे पई अहिड़नि प्रोग्राम्स खे, पर उहो फाइनेंशियली सपोर्ट करे पई या न, उहा ॻाल्हि बि थी वञे। असल में ईअं सम्झो त तव्हां अगरि मां तव्हांखे क्लियर कयां त गवर्नमेंट डायरेक्ट सपोर्ट कोन थी करे, पब्लिक सेक्टर्स जेके कुझु आहिनि, जीअं मसइला हुन में यूनिवर्सिटीज़ तव्हां सम्झी वठो, उहे पंहिंजी कोलाबोरेशन में कुझु कनि था, उन्हनि खे काई सपोर्ट गवर्नमेंट जे तरफ़ां न आहे, न को इनिशिएटिव आहे गवर्नमेंट जे तरफ़ां, त गवर्नमेंट इहो कराए थी। अगरि गवर्नमेंट कराया त गवर्नमेंट पहिरियां त जॉब्स ॾे हा न,
त उहा एंटरप्रेन्योरशिप त पोइ माण्हू पोइ पंहिंजी मर्ज़ी सां करे आहे न कोई। हाणे त हिते त मजबूरी सां एंटरप्रेन्योरशिप करणी आहे न तव्हांखे, सही उहो इन जे करे मजबूरी सां करणी आहे त गवर्नमेंट को मौक़ो नथी ॾे। सही। अच्छा, हाणे आख़िरी सुवाल आहे जेको मां तव्हां टिनी खां पुछां थो त हिकिड़ी सुठियूं ॻाल्हियूं थियूं तव्हांजूं जेके बि तव्हां कयूं हिकिड़ी अपॉर्चुनिटीज़ जे हवाले सां नौजवान जेके मायूस थी वेही था रहनि उन्हनि खे मुतहरिक करण जे हवाले सां हाणे वधीक उन्हनि खे मुतहरिक कीअं बणाइजे, नौजवाननि खे वधीक एक्टिव कीअं कजे, जेके हेतिरो सारियूं डिग्रियूं वठी निकिरनि था, खोड़ सारा ॻुठनि में वञी वेहनि था, खोड़ सारा वांदा घुमनि था, खोड़ सारा बिगड़ी वञनि था, खोड़ सारा सुधरी वञनि था, त नौजवाननि खे हाणे वधीक मुतहरिक कीअं कजे? पहिरीं जेका असांजे जेको माइट अचनि था उन्हनि खे बि थोरो अवेयरनेस अचणु घुरिजे। त कॾहिं कॾहिं मुंहिंजा कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके मुंहिंजी बैच हुई 100+ हुई, त उन में इलाही सारा मुंहिंजा दोस्त त मां उन्हनि खां पुछंदो हुई त तव्हां छा कंदो अॻियां, त हू चवंदा त गवर्नमेंट जॉब कंदासीं। मतिलबु मां उन्हनि खां रीज़न पुछंदो हुई त चवंदा घर वारा चवंदा ॿी कुझु न, जेसिताईं गवर्नमेंट जॉब मिलंदो तेसिताईं तोखे वेहणो आहे। त इहो बि माइटनि खे सम्झणु घुरिजे त गवर्नमेंट जॉब मतिलबु लाज़मी न आहे त हुनखे गवर्नमेंट जॉब ई करणी आहे। अगरि हू कंहिं कम में सुठो आहे, अगरि हू पाण पंहिंजो बिज़नेस रन करे सघे थो त उन लाइ बि हुननि खे फ्री हैंड ॾिनो वञे। पहिरीं त हिकिड़ो इहो माइटनि जी तरफ़ां इहो थिए। ॿियो बाक़ी जेके बॉइज़ आहिनि, जेके गर्ल्स बॉइज़ आहिनि, जेके हुननि खे सोचंदा आहिनि त असांखे जॉब्स नथियूं मिलनि त असां कुझु नथा करे सघूं, त इहो उन्हनि खे सोच तब्दील करणी पवंदी। त ज़रूरी न आहे त जॉब हूंदी त ई असांजी ज़िंदगी बेटर थी सघे थी। असां पंहिंजो बिज़नेस, पंहिंजी जेका कंपनी, पंहिंजो हिकिड़ो नंढो कमु बि स्टार्ट करे असां उनखे सुठे आला मक़ाम ते पहुचाए। जी फ़ाइज़ा, तव्हां ॿुधायो। कीअं बि ॿार जेको आहे असां जेके स्टूडेंट्स आहिनि उहे ग्रेजुएशन कनि था, पोइ पोस्ट ग्रेजुएशन कनि, बैचलर्स कनि या मास्टर्स कनि, उनखां पोइ इहो न सम्झनि त असांजी जेका डिग्री आहे उनजी वैल्यू न आहे। हू पंहिंजी फील्ड सां रिलेटेड बि कमु करे सघनि था या बिल्कुलु पंहिंजी फील्ड खां हटी बि कमु करे सघनि था। बसि उन्हनि में उहो जज़्बो हुजणु खपे, उन्हनि में उहो पैशन हुजणु खपे। उहो ईअं न सम्झनि त बसि हाणे असांजी ज़िंदगी ख़तमु आहे, हाणे असांखे जॉब मिलंदी न मिलंदी, असांखे आसरो न आहे गवर्नमेंट जॉब जो। तव्हां जॉब जे आसरे वेहो छो था? पाण जॉब प्रोवाइडर थियो, जॉब सीकर न थियो। हिकिड़ी शइ इहा ॾाढी आउं चवंदमि त मेंशन वारी ॻाल्हि आहे। जॉब सीकर थियणु ऐं जॉब प्रोवाइड करणु इहे ॿ अलॻि ॻाल्हियूं आहिनि जंहिं ते सोचणु खपे। त तव्हां धिका खाओ ॿियनि जे अॻियां ऐं ॿियनि जी माना ॻाल्हियुनि ते हलो, इन खां बहितर आहे पंहिंजो पाण माण्हू का शइ प्रोड्यूस करे, जनरेट करे ऐं उनखे पोइ वॾे पैमाने ते एक्सपेंड करे छॾे। उहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं उनखे कंटिन्यू। जी अली रज़ा, तव्हां ॿुधायो। मां आख़िर में इहो चवणु चाहींदुमि त ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। ॿ क़िस्म जा पहिरियां त शागिर्द हूंदा आहिनि, हिकिड़ा पढ़ण वारा, ॿिया न पढ़ण वारा। जॾहिं असां यूनिवर्सिटीज़ में अचूं था, पढ़ण वारनि जा लिंक्स टीचर्स सां ठही वेंदा आहिनि, न पढ़ण वारनि जा लिंक्स पाण में ठही वेंदा आहिनि, यानी नेटवर्क ॿिन्ही जो हूंदो आहे। त तव्हां मुतहरिक करण जी ॻाल्हि कई न, त नेटवर्क ॿिन्ही जो हूंदो आहे, कंहिंजो कंहिंसां, कंहिंजो कंहिंसां। हाणे उहे अगरि ॿ अप्रोचिस उन्हनि में अची वियूं न, ॿिन्ही क़िस्म जे माण्हुनि में, त उहे मुतहरिक बि थी वेंदा ऐं एंटरप्रेन्योर बि थी वेंदा। मसलन ॿ उहे कहिड़ियूं आहिनि? अगरि तव्हां एंटरप्रेन्योर बिज़नेस करणु चाहियो था, सभिनि खां पहिरीं अप्रोच आहे मार्केट में वञो ऐं माण्हुनि जूं नीड्स ॾिसो। जेको मुल्क सभु घणो पोइते हूंदो आहे उते ओतिरियूं ज़रूरतूं हूंदियूं आहिनि, यानी जेतिरियूं ज़रूरतूं ओतिरियूं अपॉर्चुनिटीज़। पाकिस्तान में अपॉर्चुनिटीज़ हीअं पयूं आहिनि, विखरियूं पयूं आहिनि। तव्हां वञो मार्केट में ॾिसो त कहिड़ा गैप्स आहिनि, कहिड़ियूं नीड्स आहिनि ऐं उन नीड्स खे पूरो करण जे लाइ प्रोडक्ट ठाहियो, तव्हांजी सेल थी वेंदी। ठीकु आहे। सेकेंड तरीक़ो बेस्ट आहे, मार्केट में न वञो। तव्हां ॾिसो मूंखे छा खपे घर वेठे, या मुंहिंजूं नीड्स छा आहिनि, उहा शइ ठाहियो जेका तव्हांजी नीड पूरी करे ऐं पोइ पंहिंजी नीड वारा माण्हू ॻोल्हियो, पाण जहिड़ा माण्हू ॻोल्हियो। यानी पहिरियां त ॿियनि जी नीड ॾिसो ऐं उहा पूरी कयो, या त पाण पंहिंजे लाइ का शइ ठाहियो ऐं पाण जहिड़ा माण्हू ॻोल्हियो। इन्हनि ॿिन्ही तरीक़नि सां तव्हां मार्केट खे, नौजवाननि खे, सभिनि खे मुतहरिक करे सघो था। ऐं हीउ जेको पैगाम आहे इहो पूरे यानी सोसाइटी में हिकिड़ो मिसाल जे बुनियाद ते क़ाइमु करे सघो था ऐं माण्हुनि खे सम्झाए सघो था। अच्छा अली रज़ा, फ़ाइज़ा ऐं हिनेश, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां प्रोग्राम में आयो, पंहिंजा आइडियाज़ बि शेयर कया ऐं जेके ॿिया यंगस्टर्स आहिनि उन्हनि खे पंहिंजे कैरियर जे हवाले सां या उन्हनि खे ज़िंदगीअ जे हवाले सां या जेके उन्हनि जा मुआशी मसइला आहिनि उन हवाले सां कुझु रहनुमाई ॾियण जी कोशिशि कई, कुझु एक्सपीरियंसिस शेयर कया ऐं उन्हनि खे गाइडलाइन जेका तव्हां ॾियण जी कोशिशि कई, त असां इहा ई उमेद रखूं था त जेके नौजवान आहिनि उन्हनि कुझु हासिलु करण जी कोशिशि कई हूंदी। व्यूअर्स, तव्हां असांजो जेको प्रोग्राम ॾिठो, हीअ जेके टई नौजवान आहिनि, टई इंटरप्रीन्योर आहिनि, हीअ पंहिंजा बिज़नेस बि कनि था, नौकरियूं बि कनि था ऐं उन सां गॾोगॾु हिननि जेके ॻाल्हियूं कयूं त असां जेके ॿिया नौजवान सुठी तालीम हासिलु करे वेही था रहनि, उहे पंहिंजो पाण खे मुतहरिक कीअं रखी सघनि था, पंहिंजो पाण खे, पंहिंजी ज़िंदगीअ खे कीअं मुआशी तौर ते सघारो बणाए सघनि था। त इन हवाले सां जेके ॻाल्हियूं थियूं, असांजी इहा उमेद आहे त नौजवान कुझु हासिलु कयो हूंदो
हूंदो ऐं उन हवाले सां जेके वालदेन आहिनि उन्हनि पिणु कुझु हासिलु कयो हूंदो ऐं उन्हनि जी रहनुमाई करण जे हवाले सां संदन सहारो बणिजंदा। प्रोग्राम जे बारे में का बि राय ॾियणु चाहियो था, स्क्रीन ते आयल असांजी ईमेल एड्रेस नोट करे वठो। ईंदड़ हफ़्ते वरी ॿिए मौज़ूअ ऐं ॿियनि महिमाननि सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसिताईं पंहिंजे मेज़बान लतीफ़ गादा खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।